खैर ताए छो सड़ गई। हाँ पुट वजीर आला में कम आए इन करे तोखे तकलीफ दी था न मासी मां वजीर आला में कोन गलाइनो बाकी वजीर होटल वाले में कम हो जे तो भला गलाया से ठयो ने ठयो जिथे तुझा वास्ता है ना मुखे सब खबर आ आई बुध तो मुझे पुट के भड़कायो आ पंजे पी जे खिलाफ तुम्हारो छोरो आयो बा आज मां भड़काई न सांस हर गाल के घरो मटाए न गाल त मासी तू दी मटाई पहिरियों वजीर आला जो जिक्र वरी पंहिंजे पुट जो जिक्र हाणे ॿुधाए केर थो ॻाल्हि ॿधाए माना तो तू इज्जत वारो आही कोन ये ना वो तो सब चवना तू का भी ॻाल्हि कर छोरा घणो होशियार न थी होशियार मां किथे आहियां स्कूल में ॿिए दर्जे में 4 चकर इम्तिहान ॾिनो तॾहिं वरी पास थियो होशियार हुजां न 2 साल में 2 दर्जा पढ़ो मां चई थी मुझे पुट जी पचर छॾ ऐं इन सां दोस्ती खत्म कर न त पोइ मां अहिड़ो कंदीसि जो पाण ई पछताईंदे तो उनखे कोढ़ी बीमारी आया मूंखे चंबड़ंदी मां पछताईंदुसि मां सम्झां थी तो में इखलाक नाले वारी का शइ कान्हे न मासी तू सही अञा ताईं अहिड़ो मार्केट में को ब्रांड आई न आहे मासी इखलाक नाले का बि शइ मार्केट में कोन्हे भई जेकॾहिं आई त पोइ दिलि रखे ॿुधाईंदुसि तव्हांखे पाणे ॿुधाईंदुसि छोरा तोसां त ॻाल्हाइण बि अजायो आहे सही ॻाल्हि आहे पर अजायो सही थो मिले न बेइज़ती कजांसि पर अजाए जी न नीरल जी बि कजांइ या कंहिं जाइ जा हाँ सेठ अजाए जो वरी हिन ॻाल्हि में छा वञे मासी तो में फिरण जी आदत ख़राब आहे हाणे जो जिक्र कई न अजाए जो मां अजाए सेठ जो जिक्र न पई कयां तोखे पई सम्झायां पर तो मुंहिंजे मथे में सुर विझी छॾियो आहे मथे सूर जी का गोरी खा या सीरप वठ पर ख़्याल सां दवाउनि में नकली गोरियूं पथियूं लॻी मां सभु कुझु पाण कंदसि पर हाणे जान छॾ त मां वञा ॿीहर तोसां ॻाल्हाईंदो केरु लॻे थो सेल नवां पियल अथई